नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सोभودीरो में ख़बर ॾींदा आहियूं त सोभودीरो शहर जे रहिवासियुनि मोहम्मद सोमर, शेख एडवोकेट आशिक अली शेख मोहम्मद पंजल ऐं ॿियनि एहतजाज मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते रहिवासियुनि चयो त सोभودीरो शहर जे भरिसां पीरियल वॾो क़ब्रिस्तान, जेको 100 साल पुराणो ऐं क़दीमी क़ब्रिस्तान आहे, जंहिंजो सर्वे नंबर 845, जंहिंजी एराज़ी 1 एकड़ 25 वेसा आहे। रेवेन्यू अमलदारनि रिश्वत एवज़ क़ब्रिस्तान जो कुझु टुकड़ो हिकु बाअसर प्राइवेट माण्हू नाले करे छॾियो, जिते गुलाम शबीर सामेटो क़ब्रिस्तान जे विच में लूसण माल जो चारो काए छॾियो, जंहिं सबब क़ब्रिस्तान अंदर पाणी वञे थो ऐं केतिरियूं ई क़बरूं मसमार थी चुकियूं आहिनि। असां चीफ सेक्रेटरी वज़ीर आला सिंध बोर्ड ऑफ रेवेन्यू ॾांहुं दरख़्वास्तूं मोकिलियूं आहिनि। अॻूणे असिस्टेंट कमिश्नर सोभوديرو हिन बाअसर जो रखरायल पूरियूं एंट्रियूं दाख़िल ख़त्म कयूं आहिनि, पर रेवेन्यू अमलदारनि हिन वक़्त ताईं कब्ज़ो ख़त्म न करायो। ॿिए तरफ़ शहर अंदर एडवोकेट आशिक अली शेख इंसानी हक़नि HRPF तालके सोभوديرو जे सदर औरंगज़ेब पीरज़ादो, तालके सोभوديرو जो जनरल सेक्रेटरी ज़हूर हुसैन जामरो, सोमर खान शेख असिस्टेंट कमिश्नर सोभوديرو शाहनवाज़ मीरानी सां गॾु ऑफिस में मुलाक़ात करे क़ब्रिस्तान ते थियल कब्ज़े मुतालिक़ आगाह कयो आहे। असिस्टेंट कमिश्नर सोभوديرو शाहनवाज़ मीरानी जो मामले जो नोटिस वठंदे हलंदड़ बरसात दौरान पीरियल वॾो क़ब्रिस्तान में थियल कब्ज़े जो विज़िट कयो, जंहिं चयो त क़ब्रिस्तान ते कब्ज़ो इंतहाई शर्मनाक ऐं किरियल अमल आहे। मामले खे संजीदगी सां ॾिसंदे इंशाअल्लाह कानूनी अमल पूरो करण बाद कब्ज़ो ख़त्म करायो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।